सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां टिन आबादकारनि खे ज़ख़्मी करण ते 13 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो। बिल्कुल नाज़रीन, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 29 अगस्त ते घोटकी में 3 ॼणनि खे ज़ख़्मी करण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत भाण कंपनी जे ठेकेदार समेत 13 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत भाण कंपनी जे ठेकेदार समेत 13 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां टिन आबादकारनि खे ज़ख़्मी करण ते 13 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 29 अगस्त ते घोटकी में 3 ॼणनि खे ज़ख़्मी करण वारे केस जी ॿुधणी थी आहे। सखर मामा खे आगाह कयूं पिया। अदालत भाण कंपनी जी ठेकेदार समेत 13 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। सखर मां अवां खे ख़बर ॾी पिया जिते सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां 3 आबादकारनि खे ज़ख़्मी करण ते 13 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां 3 आबादकारनि खे ज़ख़्मी करण ते 13 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 29 अगस्त ते घोटकी में 3 ॼणनि ते ज़ख़्मी करण वारे केस जी ॿुधणी कई वई। अदालत भाण कंपनी जे ठेकेदार समेत 13 ॼणनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे।